ख़बर मां शेयर कंदासीं गंबट मां, जिते नारी फातिमा जे क़तल केस में हिन वक़्त ताईं का बि अघ भराई नाहे थी सघी। राणीपुर जी पीराणी हवेली में जिनसी ज़्यादती बाद क़तल कयल मासूम फातिमा जे केस में का बि हिन वक़्त ताईं अघ भराई नाहे थी सघी। पुलिस केस में नामज़द पीर फयाज़ शाह हिना शाह खे गिरफ़्तार न करे सघी आहे। नई पीर असद शाह खां मोबाइल जो कोड वठी सघी आहे। खैरपुर ज़िले में नए मुक़रर थियल एसएसपी समीउल्लाह फातिमा क़तल केस बाबति अॼु अहम मीटिंग घुराए वरिती आहे। पुलिस केस में नामज़द पीर फयाज़ शाह हिना शाह खे गिरफ़्तार न करे सघी आहे। अवां खे ॿुधायूं पिया त नई मोबाइल जो कोड खोलाए सघी आहे। फातिमा क़तल केस में हिन वक़्त ताईं का बि अघ भराई नाहे थी सघी। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे ज़ाहिद जामड़ो। जी ज़ाहिद, अपडेट कजो। जी बिल्कुल, ही पीराणी हवेली में राणीपुर में जो फातिमा फरड़ो के बेदर्दी से कत्ल किया वियो, उन केस में पुलिस का भी अघ भराई न करे सघी है। नए आयल एसएसपी खैरपुर समीउल्लाह सुमरो जो है अॼु केस के हवाले से मीटिंग घुराए वरती है। जैसे तो केस दाख़िल थे 24 ॾींहं गुजरी विया आहिनि, मगर हिना शाह फयाज़ शाह आहिनि उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। एटीसी कोर्ट पारां जो है हिना शाह फयाज़ शाह की गिरफ़्तारी लाइ तहरीक वठण बाबति डीआईजी सखर के हिदायत कई हुई, मगर पुलिस की अञा भी वही साॻी कन लाट है। उनमें का भी अघ भराई न थी सघी है। उन्हनि जी गिरफ़्तारी के हवाले से जैसे तो हतमी पोस्टमार्टम रिपोर्ट भी न अची सघी है। असद शाह ऐं संदसि सहूलतकार जो है इम्तियाज़ मीरासी वो जिस्मानी रिमांड से पुलिस हवाले थियल है। जी ज़ाहिद जामड़ो, अपडेट करण लाइ महिरबानी।